रीकैप भी तव्हांखे ॾींदा हलंदासीं। मूंखे खंडु थोड़ी घटि पई लॻे त मां पंहिंजे हिसाब सां हिन में खंडु वधीक ऐड कई आहे ऐं तव्हां बि इनखे पंहिंजे हिसाब सां खंडु ऐड करे पोइ ठाहियो। अक्सर इहो थींदो आहे त अंब घटि मिठा हूंदा आहिनि, अक्सर घणा मिठा हूंदा आहिनि ऐं के माण्हू घटि या घणो मिठो बि खाइणु पसंदि कंदा आहिनि। तव्हांखे साबूदाणा हिकिड़ो कोप असां खया हुआसीं ऐं उनखे बॉइल कयो। बॉइल करण खां बाद में हुनजो स्टार्च कढी छॾियो, उनखे थोरो थधे पाणी सां गुज़ारियो त जेके पर्ल्स या साबूदाणा आहिनि उहे तव्हां वटि अची वेंदा। ऐं येलो कलर जी जेली मार्केट में इज़ीली अवेलेबल आहे, उहा तव्हां तयारु करे हिकिड़े पासे रखो। तुख़ मलंगा भुॼाए करे उहे तव्हां हिकिड़े पासे रखो ऐं हिकिड़ो केजी खीर तव्हां खणो, उनखे बॉइल कयो ऐं उन मां ई अधु प्याली तव्हां धार कयो ऐं 2 टेबल स्पून कस्टर्ड पाउडर उन में हल कयो ऐं हिकिड़ी प्याली खंडु ऐड कयो हुन खीर में जेको असांजो बॉइल थो थिए। उन खां पोइ ते उन में कस्टर्ड पाउडर थोरे खीर में हल करे उहो उन में शामिलु कयो ऐं थोरो उनखे थधे थियण जो वेट कयो। उन में पोइ ऐड कंदासीं क्रीम शामिलु करण खां पोइ ते तव्हां जेके साबूदाणा ठाहिया आहिनि उहे तव्हां उन में शामिलु कयो। हिकिड़ो केजी असां वटि हुया अंब, उनजो जेको पल्प आहे उहो तव्हां अलहदा कयो। जेकॾहिं तव्हां इहो नथा कयो त तव्हां हाफ अंबनि खे ब्लेंडर में विझी करे ब्लेंड कयो ऐं हाफ जेके अंब हुजनि उन्हनि जा क्यूब्स कट करे उहे ऐड कयो, छो त अंबनि जो जूस बि अचणु खपे ऐं अंबनि जा चंक्स बि अचणु खपनि। उहो तव्हां हिन में शामिलु कयो। लास्ट में ऐड कंदासीं येलो कलर जी जेली, छड़ो हुनखे गार्निश कंदासीं। क्रीम ऐड कईसीं, खीर आहे, साबूदाणा आहिनि, अंब आहिनि। जेतिरो तव्हां हिनखे थधो कंदव एतिरो ई मज़े जो लॻंदो। अच्छा, हाणे मां हिन में जेका असांजी इहा जेली आहे इहा कट करे इहा हिन में ऐड थी कयां। अच्छा, के माण्हू हिनखे चिमचे सां बि खाईंदा आहिनि ऐं के माण्हू हिनखे ग्लास में पीअण बि पसंदि कंदा आहिनि, जीअं तव्हांखे सुठो लॻे। जेकॾहिं तव्हां हिनखे पीअणु चाहियो था त हिन में आइस ऐड कयो ऐं उन खां बाद में तव्हां हिनखे ग्लास में सर्व कयो, न त तव्हां हिनखे प्यालीअ में जीअं असां खीर कस्टर्ड वग़ैरह सर्व कंदा आहियूं ईअं बि तव्हां हिनखे सर्व करे सघो था। ॿिन्हिनि तरीक़नि सां हे तमामु मज़ेदार लॻंदो आहे। थधो सर्व कजो, रिफ्रेशिंग लॻंदो आहे ऐं अंब त कंहिंखे पसंदि न आहे जॾहिं गर्मियूं ईंदियूं आहिनि। अच्छा, छो त हे असांजो छिडरो आहे त हे असांजा अंदरि बि वञनि था, पर ट्रांसपेरेंट आहे त काथे न काथे हे तव्हांखे जेलीज़ जा जेके पीसिस आहिनि उहे नज़र बि ईंदा। चलो जी, हे असांजो रेडी थी वियो ऐं सर्व कयूं था रेशमी पुलाव, जंहिंखे असां दम ॾिनो हुअसीं। ऐं उन जी बि जेकॾहिं मां तव्हांखे हिकिड़ो क्विक रिकैप ॾियां त गरम मसालो हुयो, लूणु असां उन में शामिलु कयो अथसीं ऐं इन सां गॾोगॾु उन में वियो आहे थूम ऐं अदरक जो पेस्ट, थोरा वॾिफ ऐं सुका धाणा उहे असां हुन में पीसे करे उहे शामिलु कयासीं। थोरी मां हिन में किशमिश थी ऐड कयां, छड़ो हिकिड़ो कलर ऐड करण जे लाइ, बस दैट्स इट। अच्छा, वॾिफ तव्हां हुन में शामिलु कयो, थोरा सुका धाणा इहे असां रोस्ट करे पीसे करे हुन में शामिलु कयासीं। उन खां बाद में हाफ केजी असां वटि हुई चिकन, हाफ केजी असां वटि हुया बासमती राइस। लूणु तव्हां विझंदव पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़। हिकिड़ो टेबल स्पून थूम ऐं अदरक जो पेस्ट, हिकिड़ो कप मतिलबु तक़रीबन 3 जेके दरमियाने साइज़ जा बसर आहिनि उहे तव्हां ॻाढ़ा कजो। ऐं जेको गरम मसालो हुयो उन में 2-3 तेज़पत्ता, 3 मां हिन में ऐड कया वॾा फोटा, कुझु लौंग, दालचीनी, ज़ीरो असां हिन में शामिलु कयोसीं। थोरो इन्हनि खे फ्राई करे तव्हां चिकन ऐड कयो। हिकिड़ो कोप मां इन में ऐड कयो धोरो, सुठे तरीक़े सां चिकन खे फ्राई कयो ऐं मसाला तमामु ऐड कयो। रेशमी पुलाव ठाहिण जे लाइ असां हिन में ऐड कयोसीं हिकिड़ो कप खीर ऐं तव्हां हिनखे यखनी जे लाइ ऐड कंदव पाणी। जीअं ई पाणी बॉइल थियणु शुरू थी वञे इन में चांवर ऐड कयो ऐं चांवरनि खे तयारु थियण जे लाइ तव्हां पचाए छॾियो। लास्ट में जीअं ई हू हिकिड़ी कनी कचा रहिजी वञनि तव्हां उन्हनि खे ॾेई छॾियो दम, बस दैट्स इट। ऐं तव्हां हिनखे बीफ ऐं जेको मटन आहे उन सां गॾु बि हिन रेसिपी खे फॉलो करे सघो था। छड़ो जेको तव्हांजो कुकिंग टाइम आहे उहो थोरो वधी वेंदो, बाक़ी तव्हां एज़ इट इज़ रेसिपी खे फॉलो कंदा। असांजो जेको
रेशमी पुलाव आहे उहो बि बिल्कुलु रेडी आहे। थोरो हिन में चिकन मथां रखूं त जीअं ख़ूबसूरत बि लॻंदो। थोरो साबित जेको गरम मसालो जेको असां हिन में इस्तेमालु कयो अथसीं उहो ई थोरो तेज़ पत्ता वग़ैरह या सुर्ख बसरनि जो तव्हां इस्तेमालु करे सघो था हिन जी गार्निशिंग जे लाइ, उहे बि सुठा लॻंदा। उमेदु आहे त अॼोकियूं जेके रेसिपीज़ आहिनि तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं ऐं तव्हां ज़रूरु इन्हनि खे ट्राए कजो। मैंगो सागो अॼु असां ठाहियोसीं ऐं इन सां गॾु असां तयारु कयोसीं जनाब चिकन रेशमी पुलाव। बसि असां शामिलु था कयूं ऐं इन जी बाहि कंदासीं बंदि। जिਵੇਂ असांजूं अॼोकियूं रेसिपीज़ थोरी मां हिन खे साइड्स जेके आहिनि से क्लीन थी कयां। पुलाव में बासमती राइस जो इस्तेमालु सुठो रहंदो आहे, त जेकॾहिं बासमती राइस यूज़ कयो त उन में तव्हां पुलाव ठाहियो, पोइ भले चिकन जो हुजे, मटन, बीफ, मटर या चणा तव्हां इस्तेमालु था कयो, पर बासमती राइस में सुठो ठहंदो आहे। ऐं जेकॾहिं बिरयानी जी ॻाल्हि कजे त सेला राइस इलाही सुठा वेंदा आहिनि। वक़्तु बि थी वियो आहे त तव्हां खां इजाज़त वरिती वञे। उमेदु आहे त अॼु जूं रेसिपीज़ तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। ट्राए ज़रूरु कजो ऐं सोशल मीडिया जे थ्रू तव्हां असांखे पंहिंजी जेके बि तजावीज़ आहिनि या तव्हांजी जेके बि फ़रमाइश आहिनि उहे तव्हां असां ताईं पुॼाए सघो था। कोशिशि कंदासीं उनखे पंहिंजे शो में ज़रूरु ऐड कयूं ऐं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, रेसिपीज़ ज़रूरु ट्राए कंदा। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात।